कंदकोट जे सहाफ़ी सोहेल ख़ान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां कंदकोट जे सहाफ़िन मुज़ाहिरो ऐं धरणो ॾिनो ऐं ट्रैफ़िक मुअत्तल करे छॾी। ख़बर जी तफ़सील मूजिब हरीपुर हज़ारा में हथियारबंदनि सहाफ़ी सोहेल ख़ान खे क़त्ल करे छॾियो। इन वाक़े ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते प्रेस क्लब खां लाइब्रेरी चौक ताईं अली हसन मलक, राजा गोपीचंद, पीर बख्श, हफ़ीज़ मलक, गुलाम यासीन, गुलाम मुस्तफ़ा, हज़ूर बख्श ऐं ॿियनि जी क़यादत में बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में पीपल्स पार्टी जे ज़िले सेक्रेटरी अल्ताफ़ हुसैन खोसो समेत ॿियनि शिरकत कई। ही हुई हिन वक़्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉगिन थियो ऐं अपडेट रहो।